अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर नई वीडियो में तव्हां सभिनी खे वेलकम। दोस्तों ही VPN जेको आहे त व्हाट्सअप ऐं फेसबुक पैकेज ते हले तो। तव्हां सभिनी खे पहिरियों ही ॿुधाइणु ज़रूरी आहे, छो जो बाद में दोस्त कमेंट कनि था त तव्हां फेक वीडियो ठाहियो था। असां बिल्कुलु वीडियो फेक न ठाहींदा आहियूं। जंहिं वटि व्हाट्सअप या फेसबुक जो पैकेज आहे उन वटि ही VPN हलंदो, छो जो पहिरियों ॿुधाइणु लाज़मी आहे। ॿुधाइण खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे असां सिंधी सभिनी भाइरनि खे गुज़ारिश कंदुमि त जेके बि सिंधी भाइर मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कनि। त हलूं था वीडियो जी तरफ़। सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे VPN डाउनलोड करिणो आहे, कॉम्बो VPN, जेको तव्हांखे प्ले स्टोर तां डाउनलोड करिणो पवंदो। कॉम्बो स्पेल आसान आहे, सफ़ा COMBO लिखी करे ऐं VPN तव्हां लिखंदव त प्ले स्टोर ते अची वेंदो। त मां तव्हांखे जेको आहे त अॻिते वधीक ॿुधायां थो त इन जो छा तरीक़ेकार आहे। VPN डाउनलोड करण खां बाद में तव्हां हिन खे जीअं ओपन कंदव, छो जो ही तव्हांखे पहिरीं अगरि तव्हां वटि अपलोड थियल आहे, तव्हां हिन खे अनइंस्टॉल करे वराए अपलोड करिणो पवंदो। ओपन करण खां पोइ मथे लिखियलु आहे सेटिंग वारो ऑप्शन, कॉम्बो सेटिंग आहे। इन खे तव्हां ऑप्शन खे जॾहिं हणंदा त कुझु हीअं जेको आहे त इंटरफेस नज़र ईंदो हिन जो। त मथे वारो जेको ऑप्शन आहे स्टिल्ट टूनल ऑन ऑफ जो ऑप्शन आहे, इन ऑप्शन खे तव्हांखे ऑन करिणो आहे। उन खां बाद में हेठियों ऑप्शन आहे कनेक्शन प्रोटोकॉल। नंढड़ी सेटिंग आहे, तव्हां परेशान न थियो। हिन खे हणी करे तव्हां HTTP वारो ऑप्शन जेको आहे ऑन कंदव। उन खां बाद में हेठियों ऑप्शन जेको ॾिसो लिखियलु आहे 80/80, इन खे तव्हां सिर्फ़ु 80 ई करे छॾींदा। ऐं इन खां बाद में जॾहिं तव्हां वरी पहिरियों हो ऑप्शन छॾे वरी हे ॿियो नंबर ते जेको ऑप्शन आहे, हिन ऑप्शन खे बि तव्हां ऑन करे छॾींदव। ठीकु आहे। इन खां बाद में हे सावन अखरनि में जेको लिखिजी आहे वाइडेड कस्टम TCP, उहो हे तव्हांखे मां ॾेखारियां। इन ऑप्शन खे तव्हांखे दॿाइणो आहे। इन खे जॾहिं करे वेंदव त मथे ॾिसो त लिखियलु आहे am.facebook.com। हाणे अगरि तव्हां वटि फेसबुक जो पैकेज आहे त इहो लिखियलु ई हुजे। जेकॾहिं तव्हां वटि व्हाट्सअप जो पैकेज आहे त तव्हां उते लिखंदव www 3 चकर टुबको ॾेई वरी लिखंदव व्हाट्सअप, वरी टुबको ॾेई वरी तव्हांखे लिखिणो आहे .com माना COM। ठीकु आहे। व्हाट्सअप पैकेज हुजे त तव्हां इहो लिखंदव। इन खां पोइ हेठि लिखियलु आहे कनेक्ट वारो ऑप्शन, इन खे तव्हां कनेक्ट कंदव त हेठि लिखियलु आहे पोस्ट वारो ऑप्शन। इन पोस्ट वारो ऑप्शन तव्हांखे हिते हणिणो आहे। ॿिए नंबर ते नॉर्मल, हिते नॉर्मल ई रखिणो आहे। कहिड़ो बि ऑप्शन तव्हां में थी सघे थो, हिते तव्हांखे नॉर्मल रखिणो आहे। इन खां बाद में सिर्फ़ु आख़िरी सेटिंग आहे जेकी तव्हांखे करणी आहे। हेठि ऑप्शन आहे कीप अ लाइव, लास्ट में हेठि ॾिसंदव कीप अ लाइव, मां हुनखे निशान बि हणां थो, उहो इहो कीप अ लाइव वारो ऑप्शन तव्हां जेको आहे त ओके करे हिन खे तव्हां जेको आहे त हे जेको साए अखरनि में आहे जनरेट वारो ऑप्शन आहे, इन ऑप्शन खे तव्हां हणंदव। जनरेट लिखियलु आहे हेठि सावन अखरनि में, ॾिसंदव तव्हां उहे निशान वारो, इन खे तव्हां हणंदव। इन खे हणी करे तव्हां वरी जेको आहे त वैलिडेट वारो ऑप्शन आहे, सेव खां ऐं जनरेटर खां विच में आहे वैलिडेट वारो ऑप्शन, इन खे तव्हां हणंदव। उहो हे ऑप्शन जेको आहे, इन खे हिकु चकर हणी करे वरी जेको सेव वारो ऑप्शन आहे, उन सेव वारे ऑप्शन खे तव्हां दॿाए करे वरी हेठि आख़िर में लिखियलु आहे सेव, इन खे हणी करे तव्हांजी सेटिंग थी वेंदी। हाणे तव्हांखे सिर्फ़ु ॿियो हिकिड़ो नंढिड़ो कमु करिणो आहे। हिते मथे आहे यूनाइटेड स्टेट जेकी कंट्री आहे लिखियलु आहे, हिते 4 कंट्री लिखियलु आहिनि। हिन में कहिड़े में बि हली सघे थो, यूनाइटेड लिखो, नैदरलैंड, सिंगापुर, जेकी बि। मां जेका यूनाइटेड स्टेट वारो हणी करे कनेक्ट कयां थो, ॾिसूं त ही कनेक्ट थिए थो या न। कंहिं थी सघे ही एड, मां वटि एड अची वियो आहे, थी सघे तव्हां वटि एड अचे त तव्हां ही एड फुल वॉच कजो। अगरि एड तव्हां वटि न अचे त पोइ हिन खे तव्हां बैक करे इनशाला कनेक्ट थी वेंदो। मां थोरो ॾिसां हिन खे मां थोरो ख़तमु कयां एड खे। ठीकु आहे। हीअ ॾिसो दोस्तो, टाइम हली वियो ऐं कनेक्ट बि थी वियो आहे। ऐं हाणे असां हलंदासीं यूट्यूब जेको पंहिंजो आहे त चेक कयूं त उहो हले थो या न। दोस्तो ही ॾिसी रहिया आहियो तव्हां, असांजो VPN कनेक्ट थी वियो आहे ऐं यूट्यूब बि सुठी स्पीड सां हली रहियो आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।